सिंध हेडलाइन न्यूज़ जी सिंध के भली कार। मोरी मंगर में कोरोना वैक्सीनेशन कैंप क़ाइम, माण्हुनि खे जागरूकता ॾिनी वई। असांजे सहाफ़ी दानियाल रिपोर्ट कयो आहे त सिंध में वैक्सीन मुहिम तहत मोरी मंगर में यंग सोशल वेलफेयर एसोसिएशन पारां PPHI ऐं सोशल वेलफेयर खाते जे सहकार सां डिप्टी कमिश्नर ऐं DHO जे हिदायतुनि तहत मोरी मंगर में कोरोना वैक्सीनेशन कैंप क़ाइम कई वई, जंहिंजो इफ़्तिताह असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर शफ़क़त अली सोलंकी कयो। इन मौक़े ते PPHI जे ज़िलई मैनेजर इम्तियाज़ कलोड़े, मोहम्मद अली शेख, रहमतुल्लाह सोलंकी, मुमताज़ कोली ऐं ॿियनि कोरोना बाबति माण्हुनि खे जागरूकता ॾिनी, जॾहिं त कैंप ते ईंदड़नि खे वैक्सीन कई वई।